बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज इज 27.1 27.1 जिसां कंदासीं। हेलन इज़ ट्रेवलिंग इन यूरोप। हेलन जेका आहे सा यूरोप जो सफ़र करे रही आहे, सफ़र करे थी पई, माना हिनमहिल उनजो सफ़र जारी आहे, कंटिन्यूस आहे। ठीकु आहे। कंप्लीट द सेंटेंसिस, जेके ही जुमला ॾिना आहिनि इहे पूरा कयो। विद शी वाज़, जेकॾहिं पास्ट में उन कमु जेको ट्रेवल करे आई आहे उन लाइ वाज़ इस्तेमालु कयो। शी इज़ प्रेज़ेंट जे लाइ इस्तेमालु कंदव, और शी विल बी फ्यूचर जे लाइ इस्तेमालु कंदव। नंबर 1, yesterday she was in Paris। कल हुए पेरिस में हुई। हेलन में वो लिखियल आहे yesterday, पेरिस। yesterday she was in Paris, पेरिस में। Yesterday she was in Paris. हाणे टुमारो आहे एम्स्टरडम। टुमारो she will be in Amsterdam। सुभाणे हुए एम्स्टरडम में हूंदी। Tomorrow she'll be in Amsterdam. लास्ट वीक बार्सिलोना। लास्ट वीक she was in बार्सिलोना। गुज़रियल हफ़्ते हुए बार्सिलोना में हुई। Last week she was in Barcelona. नंबर 4 में ॾिसंदो नेक्स्ट वीक जेको ईंदड़ हफ़्ते शी विल बी इन लंडन लिखियल आहे लंडन हिते। नेक्स्ट वीक शी विल बी इन लंडन, ईंदड़ हफ़्ते हूअ लंडन में हूंदी। Next week she'll be in London. ऐं नंबर 5 आहे एट द मोमेंट, माना एट दिस मोमेंट, एट दिस टाइम, हिन वक़्तु, हाणे, हींअर, नाउ, राइट नाउ। शी इज़ इन ब्रसेल्स, हूअ किथे आहे? ब्रसेल्स में आहे हिनमहिल। ठीकु आहे। हिनमहिल हूअ छा आहे? नाउ लिखियल आहे न, ब्रसेल्स। At the moment she's in Brussels. वरी नंबर 6, 3 days ago she was in Munich। 3 ॾींहं अॻु हूअ म्यूनिक हुई। हे 3 days ago लिखियल आहे, माना म्यूनिक मौजूद हुई। 3 days ago, she was in Munich. नंबर 7, at the end of her trip, जॾहिं हुनजो टूर ट्रिप पूरो थींदो, she will be very tired। हूअ त ॾाढी थकिजी पई हूंदी, ॾाढी थकिजी पवंदी पोइ त। ठीकु आहे न। जॾहिं हुनजो सफ़र पूरो थींदो न, वॾी थकियल हूंदी, वाह, वॾो थक थी पवंदुसि। अहिड़ी तरह सां जुमिला इहे पूरा थी विया। हेलन आई। Now enjoy AI-generated images, videos, and voiceovers to help you understand the sentences more clearly and effectively. At the end of her tour, she'll be very tired. Or use some vivid alternatives. By the end of her trip, she'll be completely exhausted. After all the traveling, she'll be totally drained. She'll be worn out once her tour finishes. महिरबानी तव्हांजी। जेकॾहिं तव्हांखे वीडियोस मुंहिंजूं पसंदि अचनि थियूं ऐं ॻाल्हि सम्झ में अचे थी त महिरबानी करे शेयर बि कयो उनखे, ऐं लाइक ज़रूरु कयो, ऐं सब्सक्राइब कंदा चैनल खे मुंहिंजे खे। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।